Welcome to Synsoft Studio. This is Sal Chandio. असांजो C++ जो थ्योरी जो सेकंड लेक्चर आहे असां फर्स्ट ऑलरेडी सेट करे चुका आहियूं जेको अपलोडेड आहे अगरि त तव्हां चेक करे सघो था फर्स्ट लेक्चर C++ जो जंहिंमें असां इंट्रो करायो आहे सेकंड लेक्चर आहे उन में असां फर्दर अॻिते था वधूं लेट इट स्टार्ट त सभ खां पहिरियां आहिनि ट्रांसलेटर्स त ट्रांसलेटर्स छा थींदा आहिनि एक्चुअली जॾहिं बि को बि वर्क थींदो आहे असां प्रोग्रामिंग जे थ्रू असां ट्रांसलेट करणु चाहींदा आहियूं त उते असांखे ट्रांसलेटर्स वर्क कराईंदा आहिनि मतिलबु असां जॾहिं सोर्स कोड था लिखूं ऐं उन सोर्स कोड खे कन्वर्ट था करायूं असां मशीन कोड में उन जे लाइ ट्रांसलेटर्स इस्तेमालु थींदा आहिनि मतिलबु ट्रांसलेटर्स असांजा ज़रूरी तॾहिं थींदा आहिनि जॾहिं असां को बि प्रोग्राम डिज़ाइन था कयूं उन डिज़ाइन करण खां पोइ जॾहिं असां उनखे रन कराईंदासीं त तॾहिं असांजा ट्रांसलेटर्स इस्तेमालु थींदा ऐं ट्रांसलेटर्स छा हूंदा आहिनि लैंग्वेज प्रोसेसर्स हूंदा आहिनि मतिलबु लैंग्वेज खे प्रोसेस करण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं ऐं रिफर कराईंदा आहिनि जीअं कंपाइलर थी वियो असेंबलर थी वियो एंड इंटरप्रेटर थी वियो ही टे एज़ छा आहिनि ट्रांसलेटर्स आहिनि जेके ट्रांसलेट कंदा वेंदा आहिनि कोड खे जेको सोर्स कोड हूंदो आहे उनखे मशीन कोड में कन्वर्ट कंदा वेंदा आहिनि टई इहे ऐं हिननि जो कमु ई छा आहे सिर्फ़ु कोड खे कन्वर्ट करे ऐं कंप्यूटर लैंग्वेज में कन्वर्ट करे छॾींदा आहिनि मतिलबु जेकॾहिं असां कोड लिखूं था हाई लेवल लैंग्वेजिस में ऐं त उहे असांजूं डायरेक्टली उन्हनि खे कन्वर्ट असां नथा करे सघूं छो त जेके मशीन आहे उहा उन्हनि खे अंडरस्टैंड न करे सघंदी उहे सभु शयूं अंडरस्टैंड तॾहिं थींदियूं जॾहिं ट्रांसलेटर्स थींदा जीअं ट्रांसलेटर्स हे टे इन असेंबलर आहे कंपाइलर आहे एंड इंटरप्रेटर आहे हीअ टे टाइप्स आहिनि ट्रांसलेटर्स जा ऐं हीअ असांखे पिणु असांखे छा कराईंदा आहिनि एरर ॾेखारींदा आहिनि ड्यूरिंग ट्रांसलेशन अगरि ट्रांसलेशन जे दौरान का बि एरर अची वई त उहे बि असांखे शो कराईंदा आहिनि बट जेको मेन टास्क आहे ट्रांसलेटर्स जो उहे सोर्स कोड खे कन्वर्ट कराईंदा आहिनि मशीन कोड में क्लियर असेंबलर छा थींदो आहे असेंबलर एक्चुअली जॾहिं बि असेंबलर ट्रांसलेट कराईंदो आहे असेंबली लैंग्वेज खे इनटू मशीन कोड मतिलबु ईअं चई सघूं था जेको असेंबली लैंग्वेज हूंदी कोड उते असेंबलर यूज़ थींदो असेंबलर खां पोइ उनखे मशीन कोड में कन्वर्ट कराईंदो जीअं असां ईअं चई सघूं था जेके असेंबली लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि उहे असांजा नियर टू या रिमेन असांजी सेम चई सघूं था मशीन कोड जेतिरो कंपाइलर छा थींदो आहे कंपाइलर एक्चुअली यूज़ थींदो आहे हाई लेवल लैंग्वेज खे लो लेवल में कन्वर्ट करणु जीअं असांखे ख़बर आहे त लो लेवल मशीन लैंग्वेज आहे तॾहिं असां उनखे चई सघूं था लो लेवल उन्हनि खे ट्रांसलेट करण जे लाइ सॼे प्रोग्राम खे ऐं इहो असांजो सॼो कंपाइलर छा कंदो ट्रांसलेट्स इंटायर प्रोग्राम सॼे प्रोग्राम खे एट अ टाइम ट्रांसलेट कंदो ऐं लास्ट में असांखे एरर शो कराईंदो इन केस असांजे प्रोग्राम में या जेको कोड आहे सोर्स प्रोग्राम आहे उन में एरर थी अची वञे त उन एरर खे असांखे शो कराईंदो आहे लास्ट में मतिलबु सॼियूं जेके अगरि फर्स्ट सपोज इहे सभु लाइनियूं आहिनि सभिनि खे एग्ज़ीक्यूशन कराईंदो सभिनी खे एग्ज़ीक्यूशन ईअं न कराईंदो त अगरि हिते एरर आहे त स्टॉप कंदो न जेके बि लाइनियूं आहिनि जेको बि कोड आहे सोर्स कोड आहे उन सॼे खे ट्रांसलेट कंदो ऐं उन खां पोइ असांखे एरर शो कराईंदो हाणे वर्क कीअं कराईंदो हे तमामु स्लो हूंदो आहे ऐं ही वंस एट अ टाइम सॼे प्रोग्राम खे ऐं कोड खे ट्रांसलेट कंदो आहे सोर्स प्रोग्राम कहिड़ा सोर्स प्रोग्राम हूंदो ऐं एरर मैसेज शो कराईंदो ऐं टारगेट मैसेज जेको हूंदो यानी कि जेको असां आउटपुट वठण था चाहियूं उहो असांखे शो कराईंदो जीअं मिसाल तौरु पहिरियां सोर्स प्रोग्राम असां जेको प्रोग्राम लिखियो आहे उनखे कंपाइल कराईंदासीं ऐं ऑब्जेक्ट कोड ठहंदो ऑब्जेक्ट कोड मतिलबु जेको आस्की कोड असां जेके 65 वारा हूंदा आहिनि उहे सॼा असांजा अची वेंदा आहिनि ऑब्जेक्ट कोड में ठीकु आहे मतिलबु इहे असांजा अची वेंदा आहिनि ऑब्जेक्ट कोड्स में ऐं CPU एग्ज़ीक्यूशन कराईंदो उन खां पोइ असांखे आउटपुट मिलंदो हीउ सॼो प्रोसेस आहे कंपाइलर जो इंटरप्रेटर छा थींदो आहे इंटरप्रेटर ट्रांसलेट कंदो आहे कन्वर्ट प्रोग्राम हाई लेवल खे लो लेवल में साॻे तरीक़े सां जेको बि हाई लेवल जो हूंदो आहे उन्हनि खे लो लेवल में कन्वर्ट कंदो वेंदो आहे ऐं ईअं चई सघूं था ही लाइन बाय लाइन कन्वर्ट कंदो वेंदो आहे जेको बि प्रोग्राम हूंदो कोड हूंदो उहो सॼो लाइन बाय लाइन कन्वर्ट करे वेंदो ऐं सोर्स प्रोग्राम खे कन्वर्ट कराईंदो आहे मतिलबु ईअं चई सघूं था त जेको बि वर्क आहे उहो सॼो असांखे लाइन बाय लाइन कन्वर्ट कराईंदो आहे लो लेवल लैंग्वेजिस में डायरेक्टली सॼी लाइन खे न कराईंदो इन केस अगरि ही लाइन एग्ज़ीक्यूशन परफॉर्म करे ही करे एंड हिते एरर अची वई त ही हिते स्टॉप कंदो
स्टॉप करण खां पोइ ही अॻिते न वधंदो, इते ई बीहंदो, चवंदो त जेको मथे एरर्स आहिनि उहे सभिनि खे सेट कयो, उन खां पोइ तव्हां अॻिते फर्दर कंपाइल कयो। ही बेटर डायग्नोस्ट कंदो आहे जेके एरर्स हूंदियूं उन्हनि खे, ऐं परफॉर्म कंदो आहे स्टेटमेंट खे बाय स्टेटमेंट, मतिलबु स्टेट बाय स्टेटमेंट के ट्रांसलेशन कंदो आहे। सोर्स कोड हुजे या इनपुट हुजे उहो कंपाइल थींदो ऐं उन खां पोइ आउटपुट ॾेखारींदो। जेको प्रोग्राम स्टेटमेंट हूंदो, इंटरप्रीटर हूंदो, ऐं साॻिए तरीक़े सां मशीन कोड में एग्जीक्यूशन कराईंदो CPU ऐं आउटपुट असांखे ॾेखारींदो। ईअं चई सघूं था त लाइन बाय लाइन कन्वर्ट कराईंदो। इन केस किथे बि एरर कंहिं बि लाइन नंबर 2 ते हूंदी त उते शो कराईंदो, अॻिते न वधंदो। इहो कमु हूंदो आहे इंटरप्रीटर जो। हे लॉजिकल ऑपरेटर्स जे थ्रू असां कुझु टास्क परफॉर्म कंदासीं, ऐं कुझु ऑपरेटर्स आहिनि उहे असां नेक्स्ट लेक्चर में स्टार्ट कंदासीं। त लॉजिकल ऑपरेशंस में असां यूज़ कराईंदा आहियूं ट्रू एंड फॉल्स, जीअं एंड आहे, आर आहे, नॉट आहे। एंड ऑपरेटर असांजी हिन तरीक़े सां इस्तेमालु थींदी आहे, ऐं आर ऑपरेटर असांजी हिन तरीक़े सां, ऐं नॉट ऑपरेटर असां हिन तरीक़े सां इस्तेमालु कराईंदासीं। मतिलबु ही लॉजिकल ऑपरेटर्स आहिनि, असां फर्दर हिननि ते बाद में डिस्कस कंदासीं। Thank you for watching. Like, share, subscribe channel, follow us at Facebook.